नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सनजोरे में खबर ॾींदा हलूं त एडिशनल डिप्टी कमिश्नर सांगढ़ ॾाक्टर मुराद अब्बासी पारां सनजोरो जो ओचतो दौरो कयो। मुख़्तलिफ़ ब्रांचन में हलंदड़ कमकार पब्लिक लाइब्रेरी जो दौरो कयो। शहर में सफ़ाई जे निज़ाम, जुमे जे ॾींहं ते मस्जिद खे मिलंदड़ सहूलतनि, इम्कानी बरसातनि जी हाञा खे मुंहुं ॾियण लाइ रखियल मशीनरी तोड़े म्यूनसिपल कमेटी अंदर क़ाइमु कयल एमरजेंसी ऐं शिकायती सेंटर जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते चीफ म्यूनसिपल ऑफिसर लाला ज़फर इक़बाल मुग़ल ऐं अकाउंट्स ऑफिसर ग़ुलाम अकबर सुमरो खेसि कयल कमनि जी तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर ॾाक्टर मुराद अब्बासी चयो आहे त सनजोरे में सफ़ाई सुथराई जा मुकमल इंतज़ाम कया विया आहिनि ऐं सनजोरे अंदरि नाकारा बणियल निज़ाम खे बहितर बणाइण जी कोशिशि कंदासीं ऐं इन में म्यूनसिपल कमेटी अमले जी का बि सुस्ती बर्दाश्त न कबी। हिन चयो आहे त शहरियुनि खे सहूलियतूं फ़राहम करणु असांजो फ़र्ज़ में शामिल आहे। इन करे हर हाल में अमले जी कोताही खे बर्दाश्त न करियो वेंदो। संदसि चवणु आहे त म्यूनसिपल कमेटी अंदरि शिकायत सेल क़ाइमु कयो वियो, जिते शहरी फौरी तौर ते पंहिंजी शिकायत लिखत में पेश करे सघनि था ऐं असां उन शिकायत जो फौरी तौर अज़ालो कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।